सखर में रिपोर्ट करे हुआ हफीज़ लाशारी। सखर में पेट्रोलियम मसनूआत की कीमत में इजाफे खिलाफ शहरी इत्तेहाद तरफा अलामती जनाजो खणी अनोखो एहतजाज किया वियो। रिपोर्ट मूजिब पेट्रोलियम मसनूआत की कीमतुन में ओचितो 55 रुपया इजाफी खिलाफ एहतजाज। सखर शहरी इत्तेहाद इलाके जे रवासन वडे अंग में अलामती जनाजो कुल्हे ते खणी अनोखो एहतजाज कंदे हुकूमत खिलाफ शदीद नारेबाज़ी कई। मुज़ाहरे की क़यादत उबैदुल्ला भुट्टो इब्ने आज़ाद कई। हिननि मौके ते मुज़ाहिरीन अलामती जनाज़ो खणी शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि ते एहतजाज रिकॉर्ड करायो। पेट्रोल के अघनि में वाध वारे फ़ैसिले के रद्द कयो। मुज़ाहिरीन चयो त पेट्रोल की क़ीमतुनि जे इज़ाफ़े में महांगाई जो हिकु वॾो तूफ़ान बर्पा थींदो, जंहिंजा असरात आम माण्हुनि शहरुनि जी ज़िंदगी ते पवंदा। एहतजाज में शरीक शहरनि हुकूमत खां मुतालबो कयो त आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे, महांगाई खे सख़्तु ख़त्म कयो वञे, पेट्रोल के अघनि में कमी करे जीअं आवाम वधीक मुश्किलातुनि खां बची सघे।